इस महफिल के आखिरी कलमात पेश करेंगे जनाब हज़रत अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो साहब। उसके बाद दुआ होगी और दुआ के बाद रिफ्रेशमेंट के पैकेट्स आप में तकसीम किए जाएंगे। तो मैं दावत देता हूँ हज़रत अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो साहब, सेक्रेटरी जनरल JUI और MMA सिंध, ग्रेजुएट अल अज़हर यूनिवर्सिटी काहिरा मिस्र, जनाब हज़रत अल्लामा खालिद महमूद सुमरो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। टाइम काफ़ी गुजरी चुको आ, ज़्यादा तफसीली गुफ्तगू करे नथी सघे। मुझे अचण ते कुछ दोस्तन कालाबाग डैम के खिलाफ नारा आहिनि, इन जे करे मां कालाबाग डैम के बारे में 2-4 ॻाल्हियूं अर्ज़ करण चाहियां। मतों को मतों को दोस्त चवे त सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जलसे में डैम जे गाल करण जी केड़ी जरूरत है, इन जी केड़ी तुक है। जडे असां चऊं था त इस्लाम कंप्लीट कोड ऑफ लाइफ ए मुकम्मल ज़ाबिता हयात है, आलिमन जो इजलास तलब कियो ए उन इजलास में 100 खां वधीक जय्यद आलिम शरीक थिया। उन्वान इहो हो त जडे इस्लाम कंप्लीट कोड ऑफ लाइफ ए मुकम्मल ज़ाबिते हयात आहे त पानी जे मसले ते भी इस्लाम असांजी का रहनुमाई करे थो या नथो करे। 3 ॾींहं मुसलसल आलिमन जो वो इजलास हलियो, दीनी किताब खोलिया गया ए उन खां पोइ फतवा मुरतब कई वई त इस्लाम पानी जे मसले ते असांजी जबरदस्त रहनुमाई करे थो। समुंड जे पानी जे लाइ कहिड़ो हुकुम आ, दरियाह जे पानी जे लाइ कहिड़ो हुकुम आ, नहर जे पानी जे लाइ कहिड़ो हुकुम आ, चश्मे जे पानी जे लाइ कहिड़ो हुकुम आ, हिक हिक पानी जे किस्म जे मुतालिक इस्लाम असांजी बाज़ाब्ता तौर ते रहनुमाई करे थो। ही गालियों जेकॾहिं तव्हां तवज्जो सां ॿुधंदव त थी सघे थो काफ़ी सारनि सवालनि जो तव्हांखे जवाब मिली वञे। मां इन ॻाल्हि ते अल्लाह ताला जो शुक्र अदा करियां थो जो निमाज़ रोज़े जे ॻाल्हियुनि सां गॾु ज़िक्र ऐं तिलावत जे ॻाल्हियुनि सां गॾु जायज़ हक़नि जे हासिलात जे लाइ जमियत उलमा इस्लाम जा आलिम मैदान ते निकता बीठा आहिनि। मुला मौलवी खोड़ आहिनि, मुलन मौलवियुनि जी का घटिताई कान्हे। हाणे हिन 22 दिसंबर वारी रैली में पलीजे साहब जो हथ मुंहिंजे हथ में हो, रश तमाम घणी हुई। द परवेज़ मुशर्रफ चो त 10-15 हज़ार माण्हू आ, हाणे कूड़ कंहिंजे पीउ जो त कोन्हे। मां सम्झां थो त लखनि जो इज्तिमा, रुगो मुंहिंजे जमात जे आलिमनि ऐं कारकुननि जूं 250 गाॾियूं उन रैली में शरीक हुयूं। रश जो तमाम घणी ही त पलीजे साहब जे पोयां पलीजे साहब जा कारकुन हा, मुंहिंजे पोयां मुंहिंजा कारकुन हा।
ये कंहिं दोस्त खे को धक्को लगी वियो त उन दोस्त मौली साहब रे तक जो मुला तहां भी त रत कयो असांखे। मां चयोमांसि यार मुला खोड़ आहिनि, को मुला तव्हां सां गॾु हले तो शाबस नथो ॾे जो मुलो तोसां गॾु हलियो आहे। मां इन ते अल्लाह ताला जो शुक्र अदा कयां थो। पीर भी खोड़ आहिनि, फ़कीर भी खोड़ आहिनि, पर हिकिड़ा पुठी ठपण में पूरा आहिनि, हिकिड़ा ॾननि वठण में पूरा आहिनि, ऐं हिकिड़ा जाइज़ नाजाइज़ सरकार जे चमचाखोरी में पूरा आहिनि। वॾा वॾा पीर आहिनि, वॾा वॾा पीर। मांखे अदब इजाज़त नथो ॾे इन जे करे जो उन पीर साहब जंहिं मुशर्रफ जे हिमायत जो ऐलान कियो आहे उन जा वॾा सच पच में मुजाहिद हा, उन जा वॾा मुंहिंजे मुर्शिदनि जा मुर्शिद आहिनि। मुंहिंजो अदब मांखे इजाज़त नथो ॾे। उन्हनि सिंध जी तारीख़ लिखी ही ऐं हे सिंध वारनि खे क़त्ल करण जी कोशिश थो करे। मां ॿियो न त दुख जो इज़हार करे सघां थो, जो मांखे हक़ आहे। हिकु पीर साहब ऐं ॿियो मोहम्मद मियां सूमरो, इन भी सूमरनि जी तारीख़ खे मसख़ करे छॾियो। हालांकि अल्लाह बख्श सूमरे जो अज़ीम किरदार आहे सिंध जे तारीख़ में। मां समझां थो त वक़्तु तब्दील थींदो ऐं तारीख़ लिखण वारो तारीख़ लिखंदो। इन्हनि ॿिन्ही शख़्सनि जा नाला गद्दारनि जे फ़हरिस्त में लिखिया वेंदा। पानी जे मसले ते 3 ॾींहं मुसलसल आलिमनि बहस कयो ऐं उन खां पोइ फतवा मुरतब थी। मुख़्तलिफ़ आलिमनि पंहिंजूं आरा पेश कयूं। हिक राय इहा आई जंहिंजे बारे में आलिमनि वटि ज़बरदस्त दलील हा त सिंधु दरियाह जो पाणी सिंध वारनि जी मिल्कियत आहे। इन जे करे पंजाब वारनि खे असांजे पाणी रोकण जो कोई हक़ कोन्हे। इन ते उलमा दलील ॾिना। असांजी पार्टी सॼे पाकिस्तान में कम करे थी, चइनी सूबनि में कम करे थी। असां चाहियूं था त मुल्क बचे, मुल्क मज़बूत थे, खुशहाल थे, पर ॻाल्हि बिल्कुलु सिधी आहे त पाकिस्तान तॾहिं बचंदो जॾहिं चइनी सूबनि सां इंसाफ़ थींदो। असां समझूं था त जेकॾहिं ज़ियादतियुनि जो दरवाज़ो बंदि न थियो त पाकिस्तान न बचंदो। अॻु में बि इन्हनि जनरलनि मुल्क खे टोड़ियो आहे ऐं हाणे बि हे जनरल मुल्क खे टोड़णु चाहिनि था। असां चऊं था त पाकिस्तान जे चइनि सूबनि खे ईअं रहणु खपे। हे बिल्कुलु संजीदा ॻाल्हियूं अर्ज़ करे रहियो आहियां। पाकिस्तान जे चइनि सूबनि खे ईअं रहणु खपे जीअं 4 भाइर हुजनि। हर कंहिंजी पंहिंजी बनी, पंहिंजी वनी, पंहिंजी मिल्कियत, पंहिंजो मार्केट, पंहिंजी प्लाज़ा, पंहिंजा दुकान। कंहिं बि भाउ खे हक़ न आहे त ॿिए भाउ जे बनी या वनी ते कब्ज़ो करे, पोइ उहो भाउ वॾो हुजे या नंढो हुजे, हे घर तॾहिं हलंदो, न त हे घर न हलंदो। पाकिस्तान सिर्फ पंजाब सूबे जो नालो न है। मां जनरल परवेज मुशर्रफ के चवण थो चाहियां जेके सीआईडी जा हमराह हिन इज्तिमा में मौजूद आहिनि, जिन जे शक्लनि खे मां सुञाणा थो त पंहिंजे पीउ खे न्यापो पहुचाइनि त जेकॾहिं तूं मुल्क बचाइण चाहे थो त तोखे सूबनि सां इंसाफ़ करणो पवंदो, न त हे मुल्क नथो बची सघे। असांजे अक्सर आलिमनि जो इहो मौक़िफ़ हो त सिंधु दरिया सिंध वारनि जी मिल्कियत आहे ऐं उन्हनि दलील ॾिना। पंजाब जो नालो पंजाब छो आहे? इन जे करे जो उन्हनि खे अल्लाह सी 5 दरिया ॾिना, चनाब, सतलज, ब्यास, रावी, झेलम। इन्हनि 5 दरियाहनि जे करे पंजाब जो नालो आहे पंजाब। पंजाब माना 5 पाणिनि वारो इलाइक़ो। उन्हनि 5 दरियाहनि में सिंधु दरिया शामिल कोन्हे।
हिनन 1 यूनिट ठारायो बदमाशी जे बुनियादन ते ऐं पंजाब वारन पंहिंजा 3 दरिया हिंदुस्तान के विकणी दिना डोकड़ वरतों करोड़े रुपया वरतों ये गालियों ऑन द रिकॉर्ड मौजूद हैं ऐं जडे उन्हन पंहिंजा दरिया विकिया पैसा वरतों असां तो उनके कोन चोसी त तहां पंहिंजा दरिया विकणो पाण विकियो पो पाणी जी खोट थी ऐं थियणी त पो उन्हन सिंधुअ में धाड़न हण जी सिंधुअ ते धाड़न हण जी कोशिश कई हिन वक्त ताईं जेके भी डैम ठया हिन वो बदमाशी जे बुनियादन ते ठया हिन वो इत्तेफाक राय जे बुनियादन ते न हिन ठया अगर कहीं पे शख्स सिंधुअ जे पानी जे मथों धाड़े हण जे कोशिश में उन्हन जालिमन जो साथ दिनो आ त असां उन ते भी लानत था कयूं मुझा मोहतरम दोस्तों ये सियासी गाल ना है ही असांजे जिंदगी ऐं मौत जो मसलो आम मानू चवन था तो शायद हिनन जो मथो खराब आ ये पीर साहब बयान में चो तो उहे थारड़ियों कन जिन के एकड़ जमीन जो भी कोने ता ये गालियों अखबार में पढ़ियो लेकिन मैं पीर साहब के चवन तो चाहिए तो बाहर निकरी करे मानून के मैदान ते आने की कोशिश करे ऐं जनरल सां गड जी कालाबाग डैम जे हिमायत में मानू गड करे इए जी असां गड कया इए खुल्लम खुल्ला मैदान ते जलसो करे दिखारे तो मैं पीर साहब के सलाम करूं सवाल ही पैदा कोन थो थिए ऐं एहड़न मानून असां के नुकसान पहुंचायो आ असां के परावन एतरो नुकसान न है पहुंचायो जतरो पंजन नुकसान पहुंचायो आ गैर त आखिर गैरी रहंदो गैरत न है काई मयार जगाल थी मारे साथी मारे पंजे देश जे यारन जी मां पक सुञाता पंजा हो धारन सांगद धाड़े में थे वाट दसाऊं वेरन के वही वांझी अड़न जे वाड़े में मौजा मोहतरम दोस्तों पानी जे मसले थे इन जा मजबूत दलील असां वट मौजूद हिन त सिंधु दरिया सिंध वारन जी मिल्कियत आ शरीयत जो मसइलो अल कदीम युतरक अला किदमिही त हजारे सालन खां वठी अब आहे जेके दोस्त कचहरियूं था कन या गाल्हाइन था या थकी पन त भली हलिया वञन मां का गाल इन हवाले से समझाइण चाहियां तो तहां बुधण जे मूड में आयो तो मैं 2 मिनट गाल्हायां ऐं जेकरे तहां वाकई थकी पियो तो मैं हाणे दुआ घुरायां कालाबाग डैम के हवाले से मैं 2 गालियों बुधाइण चाहियां तो अगर वाकई तहां बुधण चाहो था तो मैं गाल्हायां जबरदस्ती काब काने 2 मिनट वेहंदो इंशाअल्लाह इन हवाले से कुछ संजीदा गालियों जेके तहां के मैं बुधाइण चाहियां तो शरीयत जो यो उसूल है त अल कदीम युतरक अला किदमिही त हजारे सालन खां वठी जह शय ते जह जो कब्जो हुजे उहा उन जी मिल्कियत सिंधु दरिया जो पानी हजारे सालन खां वठी सिंध वारन इस्तेमाल कियो यो दलील है त सिंधु दरिया सिंध वारन जी मिल्कियत दियो इन दरिया जो नालो दरिया सिंध अरबी तारीख जा पुराना किताब खोलिया उन्हन में भी सिंधु दरिया जो नालो लिखला नहरु सिंध माना सिंध वारन जी नहर दरिया के चेबो नाले मां गाल जाहिर थी दिया के जो नालो हो जे मोतीलाल ता समझंदो दियो वाणियो सीधी गाल के जो नालो हो जे मनमोहन सिंह ता समझंदो तो यो सिखा सीधी गाल है नाले मां खबर पेजी वेंदी के जो नालो हो अब्दुल्ला अब्दुल अजीज चवंदो मुसलमान के जो नालो यूसुफ मसीह चवंदो क्रिश्चियन सिंधु दरिया जो नालो बुधाए थो तो सिंधु दरिया सिंध वारन जी मिल्कियत ऐं तहां ॾिसो मां ये सब कड़ा घुमी आयो हां दरिया जो दरिया सरहद में अचे थो तो इन जो नालो भला दरियाए सरहद हुजण खपे ये कोन है पंजाब में गुजरे थो इन जो नालो दरियाए पंजाब हुजे ये कोन है सिंधु दरिया नाले में असां जो हक साबित थे थो ऐं बी गाल जिता पहाड़न में असां जो यो सिंधु दरिया निकरे थो
वठी तहां सिंधु दरिया जे कपन सां सफ़र शुरू कयो। कसम सां इहा ॻाल्हि कयां थो, जेका ॻाल्हि मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठी आहे। जेसी ताईं हे दरिया सिंध में दाख़िल थे, सिंध को परते माना मथे पंजाब ऐं सरहद में ज़मीनूं मथे हिन, दरिया जो पानी हेठा। ऐं जॾहिं इहो दरिया सिंध में दाख़िल थे तो त ज़मीनूं हेठिन, पानी मथे आ। हे तो ज़ोरीअ बंद बधी फितरत जे कानूनन खे टोड़े ज़बरदस्ती पानी था खणन। मां जॾहिं सिंधु दरिया जे वक्रे खे ॾिसां थो त मुंहिंजो ज़मीर मूंखे चवे थो त शायद इन दरिया खे अल्लाह ख़ल्क़ो ई सिंधिन जे लाइ आहे। मां सिंधी आहियां, मांखे इन ते का शर्मिंदगी न आहे, मां इन ते अल्लाह जो शुक्र अदा थो कयां। सीधी ॻाल्हि आहे। धरतीअ सां मोहब्बत ईमान जो हिस्सो आहे। हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं हिजरत कनि पिया, मक्को छॾनि पिया, ऐं जॾहिं गार मां निकिरी आख़िरी नज़र मक्के ते कयूं त साईं जन जे अखियुनि मां नीर पाणी जा वहनि पिया। ऐं साईं जन फरमाइनि पिया, मक्का तूं मूंखे ॾाढो प्यारो आहे, मां तोखे असुल न छॾियां हां, मां तोखे असुल न छॾियां हां, मां तोखे असुल न छॾियां हां, मां तो में ॼायो हां, मां तुंहिंजे घिटनि में रांदियूं खेॾियूं आहिनि, मां बचपन ऐं जवानी तो में गुज़ारी आहे, पर ज़ालिम मूंखे मक्के में नथा सहन, मजबूरन तोखे छॾियो थो वञा। पैगंबर साईं पंहिंजो वतन छॾे थो त पैगंबर जे अखियुनि में पाणी थो अचे। इहा धरती जी मोहब्बत न आहे त छा आहे? सिंधु जी तो पुरानी तारीख़ आहे, अजीम तारीख़ आहे। हज़रत मौलाना गुलाम मुस्तफ़ा कासमी रहमतुल्लाह अलैह जो सिंध जो बर्ख आलिम हो, साईं बेर शरीफ वारन जो भी उस्ताद हो, मुझे बाबे जो भी उस्ताद हो। ऐं हिकड़ी हदीस साईं कासमी साहब खां मां भी पढ़ी, ऐं मूंखे हदीस की साईं सनद भी ॾिनी, जेका मुंहिंजे दफ़्तर में यादगार तौर प्याला। मुंहिंजो भी उस्ताद आहे साईं कासमी साहब। साईं कासमी साहब चो त मां रिवायत में पढ़ियो थम त हिक ॾींहुं मदीने जे मीर मदीने पाक में हिक पहाड़ी ते बीही सिंध जे तरफ़ पंहिंजो चेहरो मुबारक कयो, ऐं मदीने जे साईं फरमायो त मूंखे सिंध धरती जे तरफ़ खां थधी हीर थी लॻे। हे जेको सिंधी अजरक मेहमानन खे पारायो वियो ऐं काफ़ी दोस्तन खे पातल आहे, साईं कासमी साहब फरमायो त मां तहक़ीक़ जे बुनियादन ते इन नतीजे ते पहुतो हां त हुजूर साईं जे पाक चादरुनि में हिकड़ी चादर सिंधी अजरक जहिड़ी ही, ऐं हज़रत अली साईं जी हिकड़ी मुस्तकिल चादर अजरक वांगुरु हुई। हीअ सिंधी टोपी, सिंधी टोपी, सिंधी टोपी भी ॼण रड़ियूं करे तहां सां ॻाल्हाए थी। सची ॻाल्हि इहा आहे, कंहिं बि क़ौम ऐं कबीले जे टोपीअ में सजदे जो मेहराब कोन्हे, सिंधी टोपीअ में सजदे जो मेहराब आहे। सिंध जी टोपी ॻाल्हाए थी ऐं ॿुधाए थी त सिंधियुनि जा वॾा निमाज़ी ऐं दीनदार हा, ऐं मदीने जे मीर जा सच्चा नौकर हा। अज भी मक्के पाक ऐं मदीने पाक में, सऊदी अरेबिया में, अरब दुनिया में बुखारी शरीफ जा जेके नुस्खा पढ़ाया था वञन, बुखारी शरीफ जे उन्हनि किताबनि ते सिंधी आलिमन जा हाशा लॻल आहिनि। यानी सिंधी आलिमन अरबुस्तान जे आलिमन के हदीस जा सबक पढ़ाया। सिंध जी अजीम तारीख़ आहे, ऐं सिंध बाबुल इस्लाम, इन नंढे खंड में इस्लाम सिंध खां पहुतो। मां इन ते अल्लाह ताला जो शुक्र अदा कयां। पानी जे मसले ते मां अर्ज करे रहियो, इन ते आलमन पंहिंजा दलील ॾिना त सिंधु दरिया सिंध वारनि जी मिल्कियत आहे, इन जे करे पंजाब वारनि खे पानी रोकण जो को भी हक़ नथो पहुचे। हज़रत सिंह बेर शरीफ वारनि फरमायो तहां जा दलील सब ठीक आहिनि, पर जेकॾहिं इन बुनियादनि ते असां फतवा ॾींदासीं त खामखा असां ते क़ौम परस्ती जो ठपो हणंदा, चवंदा हे मुल्ला सभु क़ौम परस्त आहिनि ऐं दीन जे बुनियादनि ते फतवा न ॾिनी आहे, इन जे करे हल्को हथ रखी फतवा ॾियो। चयोसीं तव्हांजी मर्ज़ी। फरमायूं त जीअं आम उसूल आहे
त दरियाह जो पानी जितां जितां गुज़रे थो उन्हनि सभिनी जो उन में बराबर जो हक़ आहे, यानी दरियाह खे जितां जितां अचे थो सभिनी जो उन में बराबर जो हक़ आहे, सभई हक़दार आहिनि। इनखे नहरे मुश्तरक करार ॾेई पो शरीयत जा किताब खोलियो त पो सिंध जो हक़ केतिरो उन में अचे थो। जॾहिं सिंधु दरियाह के मुश्तरक दरियाह तहां करार ॾियो, माना जातों जातों अचे थो उन्हनि जो बि उन में हक़ आहे, त सिंध वारनि जो केतिरो हक़ आहे। इन बुनियादनि ते फतवा मुरतब कई वई त बि शरीयत जे सभिनी किताबनि मां इहो जवाब मिलियो त गॾियल दरियाह में बि सभ खां वधीक हक़ पुछड़ीअ वारो। हे पैगंबर जे शरीयत जी फतवा। गॾियल दरियाह में भी सब खां वधीक हक़ पुछड़ीअ वारनि जो आहे। जेसिताईं पुछड़ीअ वारनि जूं ज़रूरतूं पूरियूं नथियूं थियनि तेसी ताईं मथियां पाणी रोके नथा सघनि। या शरीयत मुहम्मदी जी फतवा है। मां समझां थो त जनरल परवेज़ मुशर्रफ डंडे जे बुनियादनि ते बदमाशी जे बुनियादनि ते काला बाग डैम ठाहे टिन सूबाई असेंबलियुनि जे करारदादुनि खे बि फुॾे रहियो आहे, पर उहो कहरे खुदाबंदी खे बि दावत ॾेई रहियो आहे, छो त ॼण त हो ॿियनि लफ़्ज़नि में पाक पैगंबर जे शरीयत जे फतवा खे थोॾे रहियो आहे। असां कल्ह बि इहा ॻाल्हि कही ऐं हाणे बि कयूं था, इंशाअल्लाह कंहिं बि क़ीमत ते असां काला बाग डैम ठाहिण न ॾींदासीं। हतमी है आखिरी फैसलो, सीधी ॻाल्हि आहे। जेकॾहिं टिन सूबनि जे राय जी तव्हां वटि काई अहमियत न आहे त पोइ मुशर्रफ साहब खे खपे त तुंहिंजी अक्सरियत सेनेट में क़ौमी असेंबली में पोइ तूं पाकिस्तान जो नालो तब्दील करे हिन जो नालो पंजाबिस्तान लखराए छॾ। पोइ पाकिस्तान जी ज़रूरत कहिड़ी आहे? जॾहिं ॿियनि सूबनि जो आवाज़ तहां ॿुधण जे लाइ तयारी कोन हो ऐं कुल कुर्सियुनि ते जेके वेठा आहिनि सुम्मुन बुकमुन उमियुन अंधा बोड़ा गूंगा परवाही कान थन। हाणे हिन ॻाल्हि ते अचो त भला काला बाग डैम जेकॾहिं ठहे थो त छा जाई पाई सच पच में सिंध वारनि जो नुक़सान थींदो? इन ते मां ॿ चार ॻाल्हियूं अर्ज़ करणु चाहियां। बिल्कुलु संजीदा बुनियाद। मुशर्रफ साहब हर तकरीर में चवे थो ऐं डैम जा समूरा हामी चवनि था त असीं हर साल अलाए केतिरो पाणी समुंड में किरी ज़ाया थी थो वञे, असां उनखे बचाइण था चाहियूं। सिंध जो दिमाग़ ख़राब आहे। चवनि था इहो पाणी समुंड में किरे त भली किरे, पंजाबी भाइर न पीअनि। तव्हां ज़ालिम हो। हर तकरीर में ये था चवन त अलाए केतिरो पाणी हर साल सिंधु दरियाह जो समुंड में किरी ज़ाय थी थो वञे, असां उनखे बचाईंदासीं। हाणे उहो पाणी जेकॾहिं गॾु था कयूं त पोइ तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ आहे? मां पंहिंजी ज़िंदगीअ में कोटड़ी खां हेठि कोटड़ी डाउन स्ट्रीम में ज़िंदगीअ सॼीअ में 2-4 दफ़ा पाणी ॾिठो आहे, न त वारी वारी ॾिठी था। मां इन ॻाल्हि जो जेकॾहिं कसम खणा त खणी सघां। वारी वारी पानी आहे ही कोन त समुंड में किरे छा थो। कूड़ जी भी हद आहे। इंतहाई मां समझा तो यो हिन सदीअ जो सब खां वॾो कूड़ आहे। कोटड़ी खां वठी केटी बंदर ताईं लखे माण्हू कुरान पाक ते तव्हां खे गवाही ॾींदा त पाणी कोन्हे, वारी आहे। हिकु इहो कूड़ था ॻाल्हाए, बुनियादी कूड़ ते। हिननि जो पंहिंजो चइनी सूबनि जो गॾियल फ़ैसिलो। कालाबाग डैम ठाहिण जे लाइ या कालाबाग वारी जगह ते केनाल कढण जे लाइ पंजाब वारनि पुराणी कोशिश कई। ब्रिटिश गवर्नमेंट में 3 दफ़ा उन्हनि लिखियल दरख़्वास्त ॾिनी लिखत में। उन वक़्तु जेका पंजाब जी हुकूमत हुई त असांखे कालाबाग वटां केनाल कढण जी इजाज़त ॾियो। सिंध गवर्नमेंट दिफ़ा कयो। 3 दफ़ा फैसला थिया अंग्रेज़नि वारी हुकूमत में ऐं आख़िरी दफ़ो 1945 में BN राय कमीशन कायम थी। 3 दफ़ा पंजाब सरकार जी एप्लीकेशन रिजेक्ट थी ऐं अंग्रेज़नि लिखत में फतवा ॾिनी त सिंधु दरियाह जो पाणी सिंध वारनि जो हक़ आहे, तव्हांखे रोकण जी इजाज़त कान्हे, केनाल न कढो। जेकॾहिं तव्हां सिंध मां केनाल कढंदव त सिंध वारनि जो हक़ मरंदो ऐं उन्हनि जूं बनियूं वैरान थींदियूं। इन जे करे तव्हांजी दरख़्वास्त मुस्तरद कजे थी, तव्हांखे केनाल कढण जी इजाज़त असां कोन था ॾेई सघूं।
इन्हनि खां पोइ अंग्रेज चङा हा, सीधी ॻाल्हि, इन्हनि पोइ अंग्रेज चङा हा, साफ़ त कयूं, का ॻाल्हि ॿुधूं त सही। हिकु त पाणी आहे ई कोन, वाधारो पाणी कोन, ॿियो हिननि जा पंहिंजा हिसाब, पाकिस्तान ठहण खां पोइ हिननि कमीशनियूं ठाहियूं ऐं गॾियल मशवरे सां जेका ॻाल्हि तय कयूं उहा इहा आहे त 114.35 मिलियन एकड़ फुट पाणी चइनी सूबनि में तक़सीम थींदो, 10 मिलियन एकड़ फुट पाणी कोटड़ी डाउन स्ट्रीम में छॾियो वेंदो, 15 मिलियन, अब आहे ॻाल्हियूं कम जूं आहिनि, बेकार न आहिनि, 15 मिलियन एकड़ फुट पाणी रस्ते में लीकेज में ज़ाए थी थो। मिलियन एकड़ फुट छा के चइबो आहे? मिलियन माना 10 लख, 1 मिलियन एकड़ फुट माना 10 लख एकड़ ज़मीन ते 1 फुट पाणी बीहे, इन खे चइबो आहे 1 मिलियन एकड़ फुट। हिननि जो पंहिंजो फ़ैसिलो आहे, पाकिस्तान वारनि जो, वापदा वारनि जो, चइनी सूबनि जो गॾियल, त 10 मिलियन एकड़ फुट पाणी लाज़मी तरह सां कोटड़ी डाउन स्ट्रीम में छॾणु घुर्जे, त इहो पाणी समुंड में किरे। जेकॾहिं तव्हां एतिरो पाणी कोटड़ी डाउन स्ट्रीम में न छॾींदव ऐं पाणी समुंड में न किरंदो त पोइ समुंड जो पाणी मथे ईंदो, ऐं जेसिताईं समुंड जो पाणी मथे ईंदो उहो इलाइक़ो बंजर थी वेंदो। क्योंकि सालनि खां वठी असां वटि पाणीअ जी खोट आहे। हिननि जेके मथे डैम पंहिंजा ठाहिया आहिनि, जेके धाड़ा हयां अथऊं, उन जे करे ठट्टो ऐं बदीन, ठट्टे ऐं बदीन जी लखे एकड़ ज़मीन तबाह थी वई आहे। अंदरूने सिंध जा माण्हू पीअण जे पाणीअ जे लाइ सिकनि था, मेलनि जा मेल पंध करे पाणी खणी था अचनि ऐं पाणीअ जे खोट जे करे जर हेठि थो लहंदो वञे, पाणीअ जे खोट जे करे जर हेठि लहंदो थो वञे। कल्ह ताईं जिते असांखे 60 फुट ते पाणी मिलंदो हो, नलको हणंदा हुआसीं, या 70 फुट ते पाणी मिलंदो हो, खोड़ सातरनि इलाइक़नि में हाणे उते 300 फुट ते बि पाणी कोन थो मिले, पाणीअ जे खोट जे करे। हे चवनि था तव्हां बकवास था कयो। जेकॾहिं एवरेज कढिजे, जेको पाणी अचे थो, हे अंग अखर हर साल लिखबा आहिनि, त उन हवाले सां एवरेज कढिजे त उहा वञी थिए थी 123 मिलियन एकड़ फुट टोटल पाणी जेको दरियाए सिंध में अचे थो, या 124 मिलियन एकड़ फुट। ऐं हिननि जे हिसाब जे मुताबिक़ 114.35 खे फिलहाल हेॾे रखो, 114 मिलियन एकड़ फुट सूबनि खे पाणी मिले, 10 मिलियन एकड़ फुट कोटड़ी डाउन स्ट्रीम में वञे, 114 ऐं 10 घणा थिया? 124 ऐं 15 मिलियन एकड़ फुट लीकेज में हलिया था वञनि। ये 15 मिलायो 124 सां त घणा थिया जी? 139। एवरेज पाणी जी आहे 123 मिलियन एकड़ फुट या 124 मिलियन एकड़ फुट। त बाक़ी पाणी कहिड़ो ज़ाए थो थिए जेको तव्हां स्टोर कंदव? माण्हुनि खे बेवकूफ़ था, क्योंकि मीडिया ख़ासि तौर ते पीटीवी इन्हनि जो कब्ज़ो आहे। पीटीवी खे पंहिंजे नापाक मक़सदनि जे लाइ इस्तेमाल कनि था। मुशर्रफ चए थो त मां सां मुनाज़रो कयो, असां कल्ह बि चयो, अॼु बि चऊं था, मुनाज़रे करण जे लाइ तयार हूं, बशर्ते के लाइव प्रोग्राम तव्हां माण्हुनि खे बराह रास्त प्रोग्राम ॾेखारींदव ऐं असांखे बि सभु कुझु ॻाल्हाइण जो हक़ हूंदो, तोखे बि सभु कुझु ॻाल्हाइण जो हक़ आहे। तूं बराह रास्त सभिनी चैनलनि तां मुनाज़रो नशर कर। जेकॾहिं सॼी काइनात जा माण्हू मुशर्रफ खे कूड़ो न चवनि त मां सियासत तां रिटायर थी वेंदुसि। कलाबाग डैम के हवाले से एक तो असां वटि वाधारो पानी कोन्हे ऐं हे अंग अखर कूड़ा था बयान कनि। हाँ चवनि था तसी सैलाब में भला पानी ज़ाए थींदो आहे, सैलाब में भला असां उहो गॾु कंदासीं को तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ है? हाँ इन अहमकनि खे केरु सम्झाए त उन सैलाब जे करे सिंध जी लखें एकड़ ज़मीन आबाद थींदी आहे। सिंध जी सॼी ज़मीन पके वारी ज़मीन कान्हे। मां कलाबाग डैम खे पढ़ी पढ़ी ठाहू को इंजीनियर थी वियो, सची ॻाल्हि आहे।
मां 2 हफ़्ता अॻु में लाहौर वियुमि ख़बरें फोरम में कालाबाग डैम जे मसइले तो उतों जा 50 खोड़ चङा मुड़स वठी आया। उन्हनि बि वाइज़ कया। पछाड़ी मां वियासि मुंहिंजो कुल सुर्की सुर्की सभु भॼी विया। पछाड़ी मां अकेलो वेठो हुउसि। किसी सैलाब जो पानी बाबा सैलाब जे पानी ते असांजी लखें एकड़ ज़मीन आबाद थी थे। सिंध जी सॼी ज़मीन पक्के जी ज़मीन न है। असांजे सिंध में पक्के जी ज़मीन घट है, कच्चे जी ज़मीन वधीक है। ऐं तव्हांखे इहा ॻाल्हि मालूम आहे सभिनी खे, तव्हां हिन इलाइक़े जा माण्हू तव्हांखे ख़बर आहे। पक्के जी ज़मीन असां वटि घटि आहे, कच्चे जी ज़मीन असां वटि वधीक आहे। ऐं कच्चे वारा माण्हू दुआऊं घुरंदा आहिनि अलाह करे ॿोॾ अचे त को फसल थिए। ऐं असांजे सिंध जे जर जो पाणी मिठो कोन्हे। अक्सर पाणी या कौड़ो आहे या खारो। जेकॾहिं तव्हां पंजाब खे आबाद करण था चाहियो त पंजाब जे जर जो पाणी मिठो आहे। असां चऊं था बाबा तव्हांजे डैम ते अरबे खरबे रुपया ख़र्च ईंदा, तव्हां पंजाब में ट्यूबवेल हणायो, तव्हांजो पाणी मिठो आहे, जर मिठो आहे, तव्हांजो ख़र्च बि घटि ईंदो, पंजाब आबाद, असां बि मरण खां बची वेंदासीं। चीन बस डैम ठाहिणो आहे। असांजो गुज़र सफ़र इन पाणीअ ते। सिंध बुनियादी तौर ते ज़रई ख़ितो। हे असांजा कातिल आहिनि, हे रहज़न आहिनि, हे लुटेरा आहिनि, हे जा पुट आहिनि। हिननि जो न दीन सां वास्तो आहे, न मुल्क सां वास्तो आहे, न मिलत सां वास्तो आहे। सैलाब जो पाणी ज़ाइ नथो थिए। सैलाब जे करे लखे एकड़ बनी आबाद थिए थी। ये माण्हू न आहिनि सिंध में रहण वारा, ये माण्हू न आहिनि, ये ठग आहिनि, ये ढोर आहिनि, बाक़ी ये पाण माण्हू जा पुट आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि पाणी जे मसइले हे हक़ीक़तूं आहिनि जेके मां खे ॿुधाइण चाहियां थो। बस हाणे आख़िरी ॻाल्हि चई साईं बिजली जी खोट आहे। बिजली जी खोट आहे, उन जे करे डैम ज़रूरी आहे। जेके डैम अॻु में तव्हां ठाहिया आहिनि उन ते वधीक जनरेटर नस्ब करण जी गुंजाइश मौजूदु आहे। नए डैम ठाहिण जी ज़रूरत न आहे। या हरूभरू वाकई तव्हांखे बिजली खपे थी त को अहिड़ो इलाइक़ो सिलेक्ट कयो जितां पाणीअ जे चोरीअ जो इम्कान न हुजे। ॿई तरफ़ जबल ऐं पहाड़ियूं हुजनि जितां नहर खोटे न सघिजे, पोइ उतां तव्हां बिजली पैदा कयो। इहा ॻाल्हि अकुल में अचे थी। हे हाणे खणी 100 कुरान मुशर्रफ टिकण ते रखे त सही मां केनाल न कढदुमि, केनाल न कढदुमि। मां अॻवाट तव्हांखे ॿुधायां थो त इहे केनाल ज़रूर कढंदा, ज़रूर कढंदा, ज़रूर कढंदा। जेके सिंधी चवनि था त साईं तव्हां केनाल न कढजो पोइ भली ठाहियो, मां सम्झां थो त इन्हनि खे सणबो लोलो मिली वियो आहे, उन ते बेग़ैरत थी विया आहिनि। इन्हनि खे ॻाल्हि सम्झणु घुर्जे। मुशर्रफ चए थो मां तव्हांखे आईनी ज़मानत ॾियण जे लाइ तयार हां। मुशर्रफ चए थो मां तव्हांखे आईनी ज़मानत ॾियण जे लाइ तयार हां। मां मुशर्रफ खे चवण थो चाहियां तूं पाण आईन जो कातिल। तुंहिंजे ज़मानत ते कहिड़ो एतबार कंदासीं? चए थो मां सिंधी हां। केरु तुंहिंजो तूं हिंदुस्तानी आहे, तूं दिल्ली जो ठग आहे। मुशर्रफ सिंधी न आहे, हिंदुस्तानी आहे, दिल्ली जो ठग आहे। कूड़ थो ॻाल्हाए, बकवास थो करे। बिजली जे लाइ बस जेकॾहिं अहिड़ा बि सैयद आहिनि त पोइ लॾियूं। ॿियो सैयदनि जे शान में मां ॿियो छा चवां यार। पर जेकॾहिं मिसाल जे तौर ते हिकु त हिन जा मुहांडराई सैयदनि जहिड़ा कोन्हनि, छो त इन्हनि वटि जेको जुमेरात ॼमंदो आहे उहो बि सैयद हूंदो आहे। हा असांखे तजुर्बा आहिनि खोड़। पर जेकॾहिं जाई पाई को चवे थो त सैयद आहे त हुज़ूर साईं जो सौंसुदो पुट त कोन्हे न। अब ॻाल्हायो। जेकॾहिं को चए थो त जाई पाई सैयद आहे त हुज़ूर जो सौंसुदो पुट त कोन्हे न। हज़रत नूह जो सौंसुदो पुट बदमाशी कई त जहन्नम हलियो वियो। हे हुज़ूर जो सौंसुदो पुट त कोन्हे। जॾहिं नबीअ जो सौंसुदो पुट बदमाशी करे जहन्नम वञी सघे थो त हिन खे अहिड़ा डंडा लॻंदा जो जग ॾिसंदो। सही सिधी ॻाल्हि आहे। बिजली जे हवाले सां ॿिया मुतबादिल मौजूद आहिनि, खोड़ मुतबादिल मौजूद आहिनि। एटमी तवानाई तव्हां वटि मौजूद आहे,
एटमी तवानाई बेहतरीन जरियो आहे बिजली जो, तहां बिजली पैदा कयो, पर असां जे थर में अल्लाह साईं जेके कोयले जूं खाणियूं असां खे ॾिनियूं आहिनि, असां जे थर में एॾो कोयलो जो ॿियनि मुल्कनि जा माहिर आया, एक्सपर्ट आया, चाइना वारनि चयो त असांखे मोकल ॾियो, असां हिते बिजली घर हणूं था, कोयले मां बिजली ठाहींदासीं, ऐं उहे चवनि था त जंहिं क़ीमत ते तव्हांजी गवर्नमेंट हाणे बिजली ख़रीद करे थी, उन खां अध क़ीमत ते तव्हांखे बिजली मिलंदी, ऐं एतिरा ज़ख़ीरा आहिनि थर में कोयले जा जो सॼे पाकिस्तान खे 1000 सालनि ताईं इहो कोयलो बिजली ॾेई सघंदो। केथो न डैम ठाहींदुसि। हाणे कुछ हकीकतूं तव्हांजे साम्हूं आयूं। हाणे तव्हां ॿुधायो त असां जेकॾहिं डैम जी मुखालफ़त कयूं था त असां हक़ ते या ना हक़ ते? को हक़ जो साथ ॾियणु खपे कननि न, ऐं हो ज़ालिम आहे कननि न। ऐं अल्लाह सी फरमायो क़ुरान मुक़द्दस में वला तरकनू इलल लज़ीना ज़लमू फतमस्सकुमुन नार। कुरान पढ़ो थम, रब तो फरमायो वला तरकनू इलल लज़ीना ज़लमू फतमस्सकुमुन नार, वला तरकनू इलल लज़ीना ज़लमू फतमस्सकुमुन नार। ज़ालिमन जे तरफ लाड़ो भी न कयो, न त तबाह थी वेंदो। ऐं मदीने जे मीर फरमायो मुनाफिक जूं 3 निशानियूं आहिनि, अलामतुल मुनाफिक सलासुन इज़ा हदस कज़ब व इज़ा वादा अखलफ व इज़ा तुमिना खान। औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मदीने जे मीर फरमायो मुनाफिक जूं 3 निशानियूं आहिनि, ॻाल्हाए त कूड़ ॻाल्हाए, वाइदो करे त मुखालफ़त करे, ऐं अमानत रखोस त ख़यानत करे। ये 3 निशानियूं हिन जनरल में मौजूद आहिनि। मां सम्झां थो हिन वक़्त जो सभ खां वॾो मुनाफिक है तो परवेज मुशर्रफ। असां वचन था क्यों त असां हक़ जो साथ ॾींदासीं, जेके दिल सां चवनि था त असां हक़ जो साथ ॾींदासीं, उहे पंहिंजा 2 हथ बुलंद कनि। ड्रिजो न इन्हनि ज़ालिमनि खां, अल्लाह जो कसम खणी करे चवां थो, ये भाड़ जा तर आहिनि। ओ अटल आदमी, दिल शिकिस्तो न थी, लठ फेरे त ॾिस, नांग नोड़ी अथी, कंध पकड़े त ॾिस, शींहं बकरी अथी, हथ ॿोड़े त ॾिस, बाहि पाणी अथी। ऐं पछाड़ी में अव्हांखे इहो ई अर्ज़ कंदुसि त मैदान ते निकिरी अचो, हिम्मत कयो, जुरअत कयो। इंशाअल्लाह तव्हांजे इज्तिमाइयत जे करे इन्हनि जी सत्यानाश थींदी, हक़ जी फतह थींदी। ऐं मां चवणु चाहियां थो इन परवेज़ मुशर्रफ खे जेको बुश जे टैक ते बदमाशूं थो करे, ॿुधी छॾ। हमरा मां खां वधीक जज़्बाती मतो आहीं मच्छ, थुल्हो थियो थू ना हणी। मतो आहीं मच्छ, थुल्हो थियो थू ना हणी, तो जा भाई अछ तह पानी पुना ॾींहणा। ऐं आख़िर में इहो ई अर्ज़ कंदुसि अव्हां जे ख़िदमत में त गॾिजो, मुत्तहिद थियो, हक़ ऐं सच जे हिमायत में मैदान ते निकिरण इहा भी इबादत आहे। या निमाज़ इबादत आहे, या रोज़ो इबादत आहे, या हज इबादत आहे, या ज़िक्र इबादत आहे, या तिलावत इबादत आहे, या ज़ालिम जो मुक़ाबिलो करण भी इबादत आहे, ऐं मज़लूम जी मदद करण भी इबादत आहे। हिन लोईअ जी लॼ शल रहजी अचे सूमरा, हिन लोईअ जी लॼ शल रहजी अचे सूमरा, त मर ॿुधी ख़ुशि थियनि रेगिस्तानी राज, सा न खाए खाज जा कैद कई तूं कोट में। मां सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिन अज़ीम इज्तिमा में वाइदो थो कयां पंहिंजे रब सां त इंशाअल्लाह आख़िरी घड़ीअ ताईं असां हक़ जो साथ ॾींदासीं, हक़ वारनि जो साथ ॾींदासीं, मज़लूमनि जो साथ ॾींदासीं, मजबूरनि जो साथ ॾींदासीं, ऐं ज़ालिमनि जो मुक़ाबिलो कंदासीं। प्यार ऐं मोहब्बत सां दुरूद शरीफ पढ़ो त दुआ घुरऊं। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना आतिना फिद दुनिया हसनह व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। या अल्लाह हिन ज़ालिम हुक्मराननि जो बेड़ो बोड़, या अल्लाह हिननि ज़ालिमनि खे बर्बाद कर, या अल्लाह हिननि ज़ालिमनि खे बर्बाद कर, हिननि ज़ालिमनि जे हिमायतनि खे बर्बाद कर। या अल्लाह मज़लूमनि जी मदद कर, या अल्लाह मज़लूमनि जी मदद कर, या अल्लाह सॼे जहान जे मज़लूम मुसलमाननि जी मदद कर, या अल्लाह फ़लस्तीन जे मज़लूमनि जी मदद कर, या अल्लाह करबला ऐं नजफ ऐं बगदाद जे बेगुनाहनि जी मदद कर, या अल्लाह इराक जे, या अल्लाह मज़लूमनि जी मदद कर, अफ़गानिस्तान जे मुजाहिदनि जी मदद कर, या
अल्लाह जेके दुनिया जा कारा काफर बुश ऐं ब्लेयर जे क़यादत में मुसलमानन जो नह खून वहाए रहा आहिनि उन्हनि ज़ालिमन ते पंहिंजो कहरो गज़ब नाज़िल फरमा। या अल्लाह असां जे ख़ाली हथन के पंहिंजी मेहरबानी सां मंज़ूर व मक़बूल फरमा। या अल्लाह जिन तुंहिंजनि ॿारनि ये मेहनत कई उन्हनि जी मेहनत के कबूल फरमा। जेके तुंहिंजा ॿारहा आया आहिनि इन्हनि जी हाज़िरी के मंज़ूर व मक़बूल फरमा। या अल्लाह क़यामत जे ॾिहाड़े असां सभिनी खे पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़ाअत नसीब फरमा। व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िहि सय्यिदिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।